अचु अचु त पोइ अॼु पंहिंजो पंहिंजो ज़ोर आज़मायूं। तूं पेट भरियो मां पेट बुखियो, तूं मालदार महान मां कमी कमज़ात। पकड़ छोकरी के। मां चाहो तो मुझे न्याणी माथे कढो। ये वसीयत जालिया जाली जाली तो जो सही थी है ना। कानून जी वर्दी सब तमाशो आहे। हिन असांजी पूरी सिंध में वडेरनि जो हुकुम हलंदो थी। हिन ॻोठ जे अमुन जो फ़ैसिलो वडेरो न कानून कंदो। यो तू भी न विसार जे जो तू पुट रही न जो मां भी पुट आहियां उन मिल्कियत ते मुंहिंजो भी हिस्सो आहे। ए धरती मुझी सिंध जी मिट्टी तू गवाह रहिजे। अज मां तुझे सीने ते हथ रखी कसम खणा थी। हाणे तू असांजो साथ दे त अकबर खे हिन दुनिया मां ख़त्म करे छॾियोसीं। असांजे अॾे ते अॼु पुलिस वारो आयो आहे। कालूअ खां को बचे ईअं नथो थी सघे। हा अच मुंहिंजे ॿाहुनि में अच। यार रब्बा जे मोहब्बत जो इहो अंजाम हूंदो आहे त मुंहिंजे दिल में मोहब्बत छो भरे, छो मुंहिंजो प्यार मूंखां परे कई। सिंध बुरहंदी सिंधी रांदा।
धरती सिंध तोखां परे रही मूंखे हर पल तुंहिंजी सिक ऐं तड़प आहे पर जॾहिं तुंहिंजी मिटीअ खे चुमियमि ईअं लॻो ॼण मां जी झोलीअ में पियमि तुंहिंजी हवा में जेका ख़ुशबू आहे त मुंहिंजी रूह खे ताज़ो थी करे अॼु खां पोइ मां तोखां परे कोन वेंदुसि अस्सलामुअलैकुम अस्सलामुअलैकुम चाचा अस्सलामुअलैकुम चाचा अस्सलामुअलैकुम चाचा अस्सलामुअलैकुम चाचा आखिर मुझे सलाम जो जवाब छो न था ॾियो मूंखां कहिड़ी ख़ता थी आहे असां ग़रीब हारी माण्हू तव्हां वॾा भोतार माण्हू असांखे डपु थो थिए तव्हां वॾेरनि खां मां आदमखोर ऐं भला त न आहियां मां तव्हां वांगुरु इंसान आहियां असां ग़रीबनि खे बसि मशर जो इंतज़ारु आहे असांजो हिसाबु क़यामत में थींदो अहिड़ो थींदो जो इहे ज़ालिम उबता टंगिया पिया हूंदा भली तव्हां नफ़रत कयो उन ज़ालिमनि खां जेके सिंध खे खाई रहिया आहिनि ऐं मुंहिंजी दिलि में सिंध मुंहिंजी माउ आहे ऐं सिंधी मुंहिंजा भाइर आहिनि इहा तव्हांजी सोच आहे वॾेरा सिंध जो हर हिकु वॾेरो ज़ालिम बणिजी चुको आहे ग़रीब अवाम जो रतु था पीअनि हाणे त ग़रीब अवाम उन्हनि जे पांशे खां बि नफ़रत थो करे भोदर तव्हांजो भाउ हिन ॻोठ में वॾो ज़ालिम आहे हर हिकु ॻोठ जे माण्हूअ खे कर्ज़ी कयो अथई ऐं हर हिकु ॻोठ जे माण्हूअ खे कर्ज़ जे दुॿण में फासाए इन जे करे त जीअं को बि वॾेरे जाबिर ख़ान जे ख़िलाफ़ को आवाज़ न उथारे ज़ालिम भली केर बि हुजे ज़ालिम ज़ालिम हूंदो आहे ऐं मां उन जे ख़िलाफ़ आवाज़ उथारींदुसि जा त कानून जो दर खड़काईंदुसि कहिड़े कानून जी थो ॻाल्हि करी हिते त कानून बि वॾेरनि जो आहे त कोर्टूं बि वॾेरनि जूं आहिनि ऐं मां हिन ॻोठ में अची चुको आहियां मां तव्हां सां वाइदो थो कयां त कंहिंसां बि बेवाजिबी कोन थींदी ॿुधो यारो ॿुधो ही शहर सॼो हाणे असांजे मुठ में आहे हिन शहर जा बेवस माण्हू दुकानदार सभु असांजे हथनि में आहिनि मुंहिंजी इजाज़त खां सवाइ को साहु नथो खणी सघे बॉस असांजे अॾे ते पुलिस वारो आयो आहे
बॉस अरे पुलिस आया टुकड़ा टुकड़ा करे कुत्ते खाईंदासीं। इंस्पेक्टर साहब तूं असां जेॾे ते अची वॾी ग़लती कई आहे। अॼु ई पुलिस वारो पंहिंजे आयो त पेरनि ते आहे पर वींदो हिन जो हितां लाश। माना तुझे ज़ुल्मनि जा ॾींहं ख़तम थी विया। तो मासूम माण्हुनि जो रत पीतो आहे। बेगुनाह ऐं बेकसूर दुकानदारनि खे तो फुरियो आहे ऐं बेवस ॿार जा बच्चा खसिया आहिनि। तो हाणे तुंहिंजो मौत अनकरीब अची वियो आहे। तूं हिकु पुलिस वारो असां एतिरा वरी मूंखे धमकी थो ॾे। बिल्कुलु बॉस तव्हां हुकुम कयो त हिन शहर में बाहि ॿारे छॾियूं। पुलिस बि पैसनि जी यार आहे ऐं असां कुझु बि करे सघूं था। न राशिद इहे सभु डिॼनि था कानून जी वर्दी सभु तमाशो आहे। राशिद असुल ताक़त ही हथियार आहे जेको मुंहिंजे हथ में आहे। ही वर्दी जॾहिं को ईमानदार ऑफिसर पाईंदो आहे 1000 हथियारनि खां बि वधीक ताक़तवर बणिजी वेंदो आहे। तूं सम्झी तो त हिन शहर जो मालिक आहीं। अॼु तुंहिंजो आख़िरी ॾींहुं आहे। अॼु तुंहिंजी ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं आहे। तव्हां जहिड़नि खे कुते जी मौत मारींदो आहियां। हाणे ॿुधाए त कीअं थो महसूस करे। माण्हुनि जी सिस्किन जो हिसाब तोखे ॾियणो पवंदो। जेसीं ताणी ईमानदार माण्हू ज़िंदा आहिनि तव्हां जहिड़े बदमाशनि खे कोन छॾींदासीं। अकबर हिकु ॻाल्हि चवां। हिकु छो 100 ॻाल्हि कर। मुंहिंजी ख्वाहिश आई मूंखे मोबाइल वठी ॾे। हा खोड़ मोबाइलियूं इन में कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। उन मोबाइल में मां टिकटॉक हलाईंदीमांइ। न चरी कॾहिं बि न। मां तोखे इहा इजाज़त कॾहिं बि न ॾींदुसि। छो अॼुकल्ह सभु छोकिरियूं हलाइनि थियूं। हा इहा त सिधी बेहयाई आहे। टिकटॉक ते उहे छोकिरियूं अचनि थियूं जिन जो को बि वाली वारिस न आहे। मां इहो कॾहिं बि बर्दाश्त न कंदुमि जो मुंहिंजे हूंदे तूं बेहयाई जो हिसो बणिजे। उनजे करे मां तोखां इजाज़त घुरियसि। जेकॾहिं तोखे ॻाल्हि नथी वणे त ठीकु आहे। आमिर हिते अमुन माण्हू बि वॾेरनि जे चवण ते थींदो आहे ऐं ज़ुल्म बि वॾेरनि जे चवण ते थींदो आहे ऐं जेको वॾेरनि जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदो आहे उहे वॾेरा उनखे धरतीअ तां हटाए छॾींदा आहिनि। असुलु मारे छॾींदा आहिनि। जमादार कानून को वॾेरे जी मर्ज़ी सां न हलंदो। इहो रियासत जो कानून आहे जेको सभिनी लाइ बराबरि आहे। सर तव्हां नवां आहियो तव्हांखे ख़बर न आहे
ही ॻोठ वॾेरे जाबर ख़ान जो आहे ऐं हिते वॾेरे जो हुकुम हलंदो आहे। असां सिर्फ़ अमल कंदा आहियूं। न जमादार ही ॻोठ पाकिस्तान जो आहे। मां हाणे ॾिसंदुसि त वॾेरनि जो हुकुम कीअं थो हले। सर तव्हांजे वॾेरे जे ख़िलाफ़ का बि कार्रवाई कई त वॾेरो तव्हांजी बदिली कराए छॾींदो। बस वॾेरे जी सनी हाणे नाहे करणी। हिन ॻोठ जे अमुन जो फ़ैसिलो वॾेरो न कानून कंदो। वञी अंदरि FIR बुक खणी आ, ॾिसूं त कहिड़ा कहिड़ा केस पेंडिंग में आहिनि। जी सर। सही वॾा हेल कणिक जोग कोन हो, तव्हांजो कर्ज़ न लाहे सघियुमि। हरण तूं हर साल को न को बहानो करे मूंखे कर्ज़ कोन थो ॾी, पर हिन दफ़े तुंहिंजो को बि बहानो कोन हलंदो। अदा साईं खानड़ जी निड़ीअ ते न हुजई कर्ज़ वठोसि। खानड़ घणा बहाना कया आहिनि। साईं हिन सरो में तव्हांजो सभु कर्ज़ लाहे छॾींदुसि। खानड़ अॼु तुंहिंजो को बि बहानो न हलंदो, तोखां सॼो कर्ज़ वठंदासीं असां। सही वॾा बाबा कुझु रहम कयो, मां अॼु जो अॼु कर्ज़ कढ वाड़ींदुसि। खानड़ पाण वारी ज़मीन असांखे विकिरो करे ॾे, कर्ज़ बि लही वेंदी ऐं ॿ टे रुपया बची पवंदे। बाबा साईं ज़मीन त मुंहिंजे बचड़नि जो गुज़र सफ़र आहे। खानड़ कर्ज़ वठण खां अवल पंहिंजे बचड़नि जो सोचियां। दुआ कर न, ये दस्तावेज दे। हाँ करण हिन दस्तावेज ते अंगूठो हणी या सही कर। अॼु खां पोइ तुंहिंजी 5 जरे बि ज़मीन असांजी थी। 5 लख असांजो कर्ज़ अथई, बाक़ी 5 लखनि जो चेक तूं सुभाणे वठी वञ। कीअं ठाहिया हो ये साठ हज़ार ख़बर ई कान थी पए। टली गहूं बुखिया आहियूं के छा खपनि ॾियण महिल आंगूठो हिन सां पैसा इहे कागज़ जा टुकड़ा हल बेटा। असां सुभाणे खां हिन ज़मीन ते यानी खानड़ जी ज़मीन ते प्लॉटिंग करणी आहे। प्लॉटिंग। वाह मुंहिंजा भाइरो वाह, हिक ग़रीब मिसकीन जी ज़मीन ते कब्ज़ो करे ऐं उन ते प्लॉटिंग था आणो। हाकिम खान तूं वरी कॾहिं खां नसीहतूं ॾियणु शुरू कयूं आहिनि? हराम पाई में त तूं असां खां बि 2 क़दम मथे आहीं। अदा साईं रब पाक मूंखे सिधी राह ॾेखारी आहे। तव्हां बि ग़रीब मिसकीननि ते ज़ुल्म घटि कयो, अलाह जी लठ में आवाज़ न आहे हूंदो। हाकिम खान ये पंहिंजूं नसीहतियूं पाण वटि रख, असांखे न ॿुधाए। नंढो भाउ आहीं हाकिम, नंढो थी रह, वॾे थियण जी कोशिशि न कर। अदा साईं मां वॾे थियण जी कोशिशि नथो कयां, पर तव्हां में ॾींहों ॾींहुं पैसे जी हवस वधंदी थी वञे। अदा साईं पैसे जी एॾी हवस चङी न आहे। हाकिम पैसे साईं असां वॾेरा था सचूं। पैसो असांजी सुञाणप आहे, बल्कि हर माण्हू जी सुञाणप आहे, छो त पैसे सां राज बाग हर माण्हू तव्हांजो आहे। वाह अदा साईं वाह, पैसो इंसान जी सुञाणप आहे? न अदा साईं न, इंसान जो किरदार ई इंसान जी सुञाणप आहे। ऐं पैसो त नाचुनि वटि बि आहे, ऐं पैसो त बाज़ारी औरतुनि वटि बि आहे। पैसो त सिंधु दरिया खे विकिरो करण वारनि वटि घणो आहे, पर सुबुह शाम सिंध वारा उन्हनि ते लखों लानतूं था आणनि। कहिड़े किरदार जी ॻाल्हि थो करी हाकिम खान? मूं घणनि किरदारनि खे टके टके ते विकाम ॾिठो आहे। बद किरदारनि जा किरदार टके टके नीलाम थींदा आहिनि, बावकार माण्हुनि जा न। तोखे ख़बर आहे मां तोसां केॾी मोहबत कंदी आहियां। जॾहिं बि मां तोखे ॾिसंदी आहियां तो में तुंहिंजे भाउ जी परछाई मूंखे नज़र ईंदी आहे। ज़ाहिदा मां पंहिंजे भाइरनि जे रस्ते ते हलण खां इनकार करे छॾियो आहे। इहो ज़ालिम वॾेरो जंहिंजे कर्ज़ में मुंहिंजो पीउ पंहिंजी सॼी हयाती विञाए वेठो आहे, ऐं मुंहिंजो भाउ अकबर बि
साॻी ज़ंजीरनि में ॿधल आहे। तूं मुंहिंजी मोहबत आहीं ऐं मुंहिंजो भाउ तुंहिंजे घर जो कातिल आहे ऐं मां मजबूर बेवस आहियां। ना हकीम, तूं ईअं न चओ। तूं पंहिंजे भाउ खां अलॻि आहीं। तूं मुंहिंजे लाइ उमेद आहीं, मुंहिंजे जीअण जो सहारो आहीं। जे मुंहिंजी मोहबत सची आहे न, मां पंहिंजे वॾे भाउ जाॾो आमो साम्हूं ते बीहंदुसि। मां बि केॾी चरी आहियां, मां बि कहिड़ियूं ॻाल्हियूं थी खणी अचां, तुंहिंजो मूड ख़राब थी करे छॾां। न ज़ाइदा, मूंखे त तुंहिंजी हर ॻाल्हि मिठी लॻंदी आहे। तूं आहीं त मां आहियां, पर तोखां बग़ैर मां कुझु बि न आहियां। माशा अल्लाह सुबहान अल्लाह सुनन जो सरदार माशा अल्लाह सुबहान अल्लाह सुनन जो सरदार सुहा में दंग आहे सफ़ा सुनो त बंग आहे सफ़ा माण्हू वॾो मज़ेदार माशा अल्लाह सुबहान अल्लाह सुनन जो सरदार जेको ॾिसे थो ईअं चवे थो इहो सुहिणो ॾाढो वणे थो। जेको ॾिसे थो ईअं चवे थो इहो सुहिणो ॾाढो वणे थो। माशा अल्लाह सुबहान अल्लाह सुनन जो सरदार माशा अल्लाह सुबहान अल्लाह सुनन जो सरदार निड़ीअ मझा थो ॾिसजे पाणी ईअं लॻे थो ॼणो यमन जी राणी। निड़ीअ मझा थो ॾिसजे पाणी ईअं लॻे थो ॼणो यमन जी राणी। माशा अल्लाह सुबहान अल्लाह सुनन जो सरदार माशा अल्लाह सुबहान अल्लाह सुनन जो सरदार गफूर जोया जादू करे वियो मुंहिंजी दिलड़ी काबू करे वियो। गफूर जोया जादू करे वियो मुंहिंजी दिलड़ी काबू करे वियो। माशा अल्लाह सुबहान अल्लाह सुनन जो सरदार माशा अल्लाह सुबहान अल्लाह सुनन जो सरदार सुहा में दंग आहे सफ़ा सुनो त बंग आहे सफ़ा माण्हू वॾो मज़ेदार माशा अल्लाह सुबहान अल्लाह सुनन जो सरदार बाबा तव्हांजो चेहरो लथल आहे, ख़ैर त आहे न? छा थियो आहे? तव्हां वॾेरे जी उताक ते वियो, छा ॻाल्हि थी? वॾेरे असांजी ज़मीन पंज नाले लिखाए छॾी। असां ग़रीबनि जो आख़िरी सहारो उहो बि कसे छॾियईं। बाबा छा वॾेरे जो कर्ज़ एतिरो हुयो छा?
जो तव्हां साल साल जी फसल ते बि न लाहे सघियो। पुट गरीब जो कर्ज़ कॾहिं बि घटि नथो थी सघे। फ़क़ति ज़िंदगी घटि थी वेंदी आहे, कर्ज़ न। पर ग़रीब ते व्याज चढ़ंदो वेंदो आहे। असां ग़रीब माण्हू ज़ालिम वॾेरा असां छा था करे सघूं? असां सभु कुझु करे सघूं था बाबा, पर असां वटि हिमत न आहे। असां ग़रीब माण्हू ज़ालिम वॾेरा असां छा था करे सघूं? बाबा अल्लाह से ख़ैर कंदो, तूं परेशान न थी। अली रज़ा तूं बाबा खे अंदरि वठी हल, आराम कराइसि, मां अचां थी। मुझी सिंधजी मिट्टी तू गवाह रहिजे। अज मां तुझे सीने ते हथ रखी कसम खणा थी, जिन वॾेरनि मुझे पीउ खां ज़बरदस्त ज़मीन लिखाई, उन्हनि जे लाइ ही धरती ड्रामो करे छॾींदसि। अकबर तव्हां शहर वञो त खंड पती वठियो अचिजो। बसि थोरी पियल हुई जहिड़ी हींअर इस्तेमालु थी वई। जी अदी वठी ईंदुसि। अगरि जे घर जो ॿियो को सामान खुटल आहे त उहो ॿुधाए त वठी अचां। खुश था आई न? तबियत तो सही अथई न? हा दा खेर लगा पिया आहिनि। अलाह पाक जो करम आहे। अदा ख़बर अॼु मां तव्हां सां हिकु ॻाल्हि चवणु आयो आहियां कि तव्हांखे बुरो न लॻे त मां ॿुधायां तव्हांखे। तव्हां ॻोठ जा चङा आहियो, तव्हांजी ॻाल्हि भला असांखे कीअं ग़लति लॻंदी? तव्हां चओ। अदा ख़बर असुल में कॉलेज में मूंखे ज़ायदा पसंदि अची वई। असां ॿई गॾु पढ़िया आहियूं। हमेशह इज़त ऐं मोहबत सां मां ज़ायदा खे ॾिठो आहे। अॼु मां पंहिंजे दिलि जी ॻाल्हि खणी आयो आहियां त ज़ायदा सां शादी कयां। तव्हां त ॻोठ जा वॾेरा आहियो, किथे तव्हां किथे असां। तव्हांजे ऐं असांजे विच में त ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। अदा साईं मां इन फ़र्क़ खे कोन थो मञा। रब पाक त असां सभु इंसान खे हिकु जहिड़ो ठाहियो आहे, इन फ़र्क़ खे मां कोन थो मञा। असां केरु थींदा आहियूं जो पाण में फ़र्क़ु रखूं? पुट आकिब तूं ठीकु थो चवीं, पर हिकु ॻाल्हि यादि रख, तुंहिंजो वॾो भाउ इन रिश्ते खे कॾहिं बि क़बूल कोन कंदो, पर उहो त असांखे ज़िंदा ज़मीन में दफ़न करे छॾींदो। चाचा मूं पंहिंजे भाइरनि सां सभु रिश्ता ख़तमु करे छॾिया आहिनि। हू ज़ुल्म ऐं गुरूर जा पुॼारी आहिनि ऐं हू ताक़त जे नशे में बेहोश थी विया आहिनि। मूंखे तालीम इल्मु ऐं शऊर सेखारियो आहे। मूं सिखियो आहे त मोहबत वॾी दौलत आहे। अगरि जे इहा ॻाल्हि आहे त मां पंहिंजी भेण खां पुछंदुसि, छो त शरीयत बि न्याणीअ खां पुछण जी इजाज़त ॾिए थी। मां पुछी थो अचां। ठीकु आहे। जी ज़ाहिदा तोखे त ख़बर आहे तूं मुंहिंजे लाइ सभु कुझु आहे। भेण ज़ाहिदा मां तुंहिंजी मर्ज़ी खां सवाइ को बि फ़ैसिलो नथो करणु चाहियां। अॼु वॾेरो हाकिम ख़ान तुंहिंजो रिश्तो घुरण आयो आहे। छा तूं राज़ी आहीं? अदा जे तव्हांजी रज़ा आहे त मां बि राज़ी आहियां। अदा हाकिम असांखे तुंहिंजो रिश्तो क़बूल आहे। अॼु त मां दुनिया जो सभ खां वधीक अमीर माण्हू थी वियो आहियां।
ॾिस पारस, वॾेरो हाकिम खान, हिननि खां तोखे पलान वठिणो आहे ऐं पंहिंजे पीउ जी ज़मीन वापसि कराइणी आहे। हिनखे पंहिंजे प्यार जी ॾार में फासाए पंहिंजो हक़ ऐं पंहिंजी ज़मीन खसे वठणी आहे। वॾेरा हाकिम खान आहियो छा? जी हाँ, मैं हाकिम खान। हुकुम कयो, कहिड़ो कमु आहे? असां ग़रीब कहिड़ो हुकुम करे सघूं था? असां त प्यार करणु ॼाणियूं था। मां तव्हांजो मतिलबु कोन सम्झो। नंढो ॿार त न आई जो अखियुनि जा इशारा बि कोन थो सम्झी सघे। मां सभु कुझु सम्झी वियुसि। तूं बीमार आहीं ऐं तुंहिंजो इलाज मूं वटि न आहे। तो वटि मुंहिंजो इलाज सिर्फ़ तू ही करे सघीं थो। मुंहिंजी अखियुनि में ॾिस, तुझे लाइ तड़पनि थी। सुरीता आओ तू ओरे चुमाए पैर परी। सुरीता आओ तू ओरे चुमाए पैर परी। वञाए ना वत सदको थियाए घोर परी। सुरीता आओ तू ओरे चुमाए पैर परी। सुरीता आओ तू ओरे चुमाए पैर परी। वञाए ना वत सदको थियाए घोर परी। सुरीता आओ तू ओरे चुमाए पैर परी। जले त जले पई तू दिल न लाए पिरी। दुनिया जले त जले पई तू दिल न लाए पिरी। मां तो साण हाँ भल जा जलन बग़ैर पिरी। मां तो साण हाँ भल जा जलन बग़ैर पिरी। वञाए ना वत सदको थियाए घोर पिरी। सुरीता आओ तू ओरे चुमाए पैर पिरी। महदथो समझा हिते पंहिंजे प्यार जी साईं। महदथो समझा हिते पंहिंजे प्यार जी साईं। तोखां सिवाय को मुंहिंजो न थई केरो पिरी। तोखां सिवाय को मुंहिंजो न थई केरो पिरी। वञाए ना वत सदको थियाए घोर पिरी। सुरीता आओ तू ओरे चुमाए पैर पिरी।
जो थींदो सुबुह सवेर पिरी आहे दीदार जो थींदो सुबुह सवेर पिरी वञाए ना वत सदको थियाए घोर पिरी सुरी त आओ तू ओरे चुमाए पेर पिरी सुरी त आओ तू ओरे चुमाए पेर पिरी पारस तूं अकेली केॾांहुं पई वञे? तोॾे पई अचां। तोखे घणा भेरा चयो आहे त अकेली ॿाहिरि न निकिरंदी कर। तोखे नाहियां ॾिसंदी त घर में मज़ो नाहे ईंदो। तुंहिंजी सिक सताईंदी आहे त निकिरी पवंदी आहियां। कुझु बि थिए अकेली न निकिरंदी कर चरी। ठीकु आहे साईं, अॻिते अकेली कोन निकिरंदसि। हाणे त राज़ी आई न। त हाणे हलूं, रस्ते में बि हवाल न कर। पुट तूं हल घर, मां ऐं पारस अचूं था। हल। जी सरकार, तव्हां यादि कयो? अड़े को मूं ॿुधो आहे त तुंहिंजो पेट भरिजी वियो आहे, वारो दिमाग़ सते आसमान ते थो उॾे। सरकार, आसमान त असां ग़रीबनि जी पहुच खां घणो परे आहे। असां त तव्हांजे जूतनि जी खाक आहियूं। सरकार, मां त तव्हांजे माण्हुनि खे चयो हो त तव्हांजा जेके मूं ॾे पैसा आहिनि हथ ॿधी तव्हांखे ॾेई वेंदुसि। मूंखे रुगो पंहिंजी भेण जी शादीअ जेतिरी मोहलत ॾियो। अड़े असां तुंहिंजी भेण जो ठीको खयो आहे छा? असांखे पंहिंजे कर्ज़ जा पैसा खपनि, उहे भले तोखे पंहिंजी भेण खपाइणी पए। सरकार, अरे तूं पाण खे सम्झी चा थो? मां तुंहिंजी इहा भेण खणा छॾींदुसि। वॾेरा हिकु लोह जे टुकर खे सांदहि ज़ुमाइता धक हणबा आहिनि, उहो बि लोह जे फरे में कुहाड़ीअ में तब्दील थी वेंदो आहे। मां त वरी बि इंसान आहियां। अड़े अकू, तुंहिंजी इहा मजाल जो अदा वॾे सां वॾे आवाज़ में थो ॻाल्हाए। अड़े तुंहिंजा वॾड़ा असांजे वॾड़नि जूं जुतियूं चटे चटे वॾा थिया आहिनि, तूं वरी मूं सां ईअं टेड़ी ॿोली में थो ॻाल्हाए। हा भोदार, मां उन सिंधू दरिया जो पाणी पीतो आहे जेको शादाबीअ में हूंदो आहे त हर तरफ़ सरसब्ज़ ऐं आबाद हूंदो आहे, ऐं जॾहिं जाड़ में हूंदो आहे न त हर तरफ़ ॿड़ ॿोड़ ऐं तबाही बर्बादी हूंदी आहे। छा कंदे तूं? हा छा कंदे? भोदार, गोली हणी मारे छॾी हां त सुठो हुयो, पर गार न, छो त असां सिंधी गोलीअ वारो मौत 1000 बार बर्दाश्त करे सघूं था, पर गार न। अल्लाह जन्नत नसीब करेसि अलाह न करेसि, पर मुंहिंजो मरहूम नानो चवंदो हुयो त कुतो जॾहिं छितो थिए न त हुनखे बंदूक खणी मारे छॾिजे। गैरत जे नाले ते सिर ॾींदे ऐं तुंहिंजो सिर वठंदे वेरम कोन कंदुसि। अरे अलाह ने शिगुल कम कर, मां बि ॾिसां त हिन ॻोठ में तूं हाणे कीअं थो रहीं। अॼु त मां तुंहिंजे चवण ते हिन हवेलीअ मां निकितो हलियो थो वञा, पर मां हिन ॻोठ में मरण माराइण खां सवाइ कोन वेंदुसि। अदा साईं, ॾिठव न कीअं न पंहिंजी असलियत ॾेखारे हलियो वियो। मुंहिंजा भाइरो घबरायो न, ॾिसजो त मां हिन जो कहिड़ो अशर थो कयां। तव्हांजो भाउ ॾिसां अहिड़ो अशर कंदो जो हिन जा 7 नस्ल यादि कंदा।
ही त छोकिरी छो ॾींहं जो चंड थो लॻे। मां तव्हांजे साम्हूं बि ॻाल्हाइण नथी चाहियां, रुगो मूंखे पंहिंजो रस्तो ॾियो, मां पंहिंजे घर वञां। हाणे त ही रस्तो असांजो आहे, जेको हितां गुज़रंदो असांखों इजाज़त वठंदो। बस वधीक थी वई तव्हांजी बकवास। अदा साईं, तव्हांजो असांजे विच में को बि कमु न आहे। यादि रख, तूं मुंहिंजो भाउ आहीं, पर भाउ खां वधीक इंसानियत जो रुतबो आहे। औरत जो रस्तो रोकींदे तव्हां ॿिन्हिनि खे शर्म नथो अचे? अदा सुठो इहो थी त तूं हलियो वञ, तव्हांखे असांजी ताक़त जो अंदाज़ो न आहे। ताक़त? जेका ताक़त औरत जी इज़त लताइण लाइ हुजे न, उहा बुज़दिली आहे। सुठो इन में अथव त तव्हां हलिया वञो, न त अहिड़ो सबक़ु सेखारींदोमांसि सॼी उमिरि यादि रखंदव। छा ॻाल्हि आहे पुट, परेशान आहीं ऐं इहो वॾेरे तव्हांखे ॿियो ख़ैर में घुरायो हुयो? इहे वॾेरनि जा कर्ज़ ॻिचीअ में ज़ंजीर बणिजी छिकनि था असांखे। जेतिरी महिनत था कयूं ओतिरो कर्ज़ में अंदरि गचंदा था वञूं। मूंखे त ॻाल्हि ई सम्झ में नथी अचे, हिन ऊंदाहीअ वारे रस्ते मां निकिरी बि सघंदासीं अलाए न। अदा तूं छो हिणो थी पियो आहीं? तव्हांखे ॾिसी मुंहिंजी दिलि बि हल्की थी वई आहे। ऐं असांजी क़िस्मत में ॾुख ई ॾुख छो लिखियल आहिनि? भेण, तूं परेशान न थी। जेसि ताईं मां जीअरो आहियां तुंहिंजी अखियुनि मां ॻोढ़ा वहण न ॾींदुसि। वॾेरो असांजी हिमत जा भेर ॿधी सघे थो, पर मुंहिंजे हौसले खे शिकस्त नथो ॾेई सघे। भाउ, तुंहिंजा लफ़्ज़ मूंखे हिमत ॾींदा आहिनि। मूं भेण जी दुआऊं सदा तोसां गॾु आहिनि। अकबर पुट, तूं जवान आहीं ऐं तुंहिंजे रत में जोश आहे, जोश। पर यादि रख पुट त इहे वॾेरा वॾा ज़ालिम अथई, ज़ालिम। चाचा, मां ड्रिजण वारो न आहियां। वॾेरो केतिरो बि ज़ालिम ऐं जाबिर छो न हुजे, पर जेकॾहिं हिन धरतीअ जो हिलाली पुट इन्हनि जे साम्हूं बीठो त हुननि खे लिकण जी बि जॻह न मिलंदी। अकबर पुट, तूं पंहिंजो हमेशह ख़्यालु रखजांइ, छो त इहे ज़ालिम वॾेरा हमेशह पोयों ई वार कंदा आहिनि। चाचा, दुआ खपे तुंहिंजी। जे मथां आई घटि पाण बि कोन कंदासीं। फिर तो जमादार ॻाल्हि त ॿुध, कॾहिं खां तूं मुड़ुसु माण्हू थियो आहीं जो वॾेरनि जी ओता करे दाबा करी अॻिमें। पर मां ॾोह कहिड़ो कयो आहे? अकबर, तूं वॾेरे जो कर्ज़ी आहीं ऐं वॾेरे जे माण्हुनि तुंहिंजे मथां शिकायत कई आहे। असां मजबूर आहियूं, तोखे थाणे ते हलणो पवंदो। साहब, मूं त फ़क़ति कर्ज़ जी मोहलत घुरी। वॾेरे खे चयुमि कुझु ॾींहं सबुर कर, जी भेण जी शादी आहे, पैसा तोखे हथ ॿधी ॾींदासीं। अकबर, कहिड़ी बि हालत में तोखे वॾेरे जो कर्ज़ लाहिणो पवंदो, न त तोखे त इहा ख़बर आहे हिन असांजी पूरी सिंध में वॾेरनि जो हुकुम हलंदो थी। असुल जीअं खल पुटी ते न हूंदई मिठा माण्हू। इंस्पेक्टर साहब, मूंखे तव्हां ते यकीन आहे, पर यादि रखो वॾेरो कॾहिं बि ग़रीब जे सच खे बर्दाश्त नथो करे सघे। अकबर, या पंहिंजी ज़ुबान बंदि कर, न त वॾेरो ज़ुबान तुंहिंजी कटराए छॾींदई। जमादार, पंहिंजी महिनत कयो, वॾेरे जी कड़ ते न आहियूं वेठा। हा साईं, कर्ज़ खणण त सवलो आहे, लाहे केरु तुंहिंजे पारां उहो तोखे ॾुखियो थो लॻे। छा बि थिए पुट, हाणे तुंहिंजी सॼी उमिरि जेका जेल में पई ॻरंदई। बसि साहब, मुंहिंजे ग़रीब पीउ जी मजबूरी हुई जो वॾेरे खां कर्ज़ खयो हुई। अकबर, मजबूरी हुई या ख़ुशी, पर हुयो त कर्ज़ न। ॿुध नथी, कर्ज़ माना मर्ज़, हाणे कीअं बि करे तोखे लाहिणो थी। जमादार, जेतिरो वॾेरे जो कर्ज़ हो न, असां 10 चकर लाहे चुका आहियूं, पर वॾेरे जो व्याज खुटे ई कोन थो। हिन जी माना त माना वॾेरो जेको आहे न कूड़ थो वणे, गामू सचारे तूं आहे।
है न कर्ज़ खणो था पोइ इल्ज़ाम ताणे तो वॾेरो कर्ज़ जो लहे ई नथो। वाह साईं वाह। जमादार कानून कॾहिं बि वॾेरनि जो गुलाम न आहे। जमादार अकबर खे वठी हल थाणे ते इज़त ऐं एतिराम सां। कर ख़बर बादगान खानण वारी ज़मीन ते प्लाटिंग शुरू कयव या न? अदा असां खानण जी ज़मीन ते प्लाटिंग जो कमु शुरू करे ॾिनो आहे ऐं ॿुधण में आयो आहे त हाकिम खान खानण खे ज़मीन वापसि करण जो वाइदो कयो आहे। अदा साईं जेकॾहिं प्लाट जी बुकिंग थी वई त अदा हाकिम खानण खे ज़मीन वापसि करण जो ज़िद कयो त पोइ छा थींदो? जे इहा ॻाल्हि आहे न हिन खानण सां गॾु हाकिम खान खे बि न ज़मीन में दफ़न करे छॾींदुसि। छो जो मूंसां जेको ज़िद कंदो आहे न उहो मूंखां बर्दाश्त न थींदो। हाकिम खान ॿुधो आहे त तूं खानण खे ज़मीन वापसि थो कराईं? सिर्फ़ खानण जी ज़मीन न, जंहिं बि ग़रीब जी तव्हां बेगुनाह ज़मीन हड़प कई आहे न उन सभिनि खे ज़मीन मां वापसि कंदुसि। हाणे से झिरकी थी हले बाज़न ते उलर करण। वाह वाह हाकिम वाह। ऐं त जेकॾहिं ज़मीन जी ॻाल्हि कई न पुछ पुछ थी वेंदे पुछ पुछ। पंहिंजी हैसियत पंहिंजी ताक़त ऐं पंहिंजे वित खे ॾिसी करे ॻाल्हि कंदो कर। जंहिं मिल्कियत में तुंहिंजो हिसो आहे न उन में मुंहिंजो बि हिसो आहे। हाकिम इहो मिल्कियत जो तिॾ दिमाग़ मां कढी छॾ। जंहिं मिल्कियत जी तूं ॻाल्हि थो करी न उहा बाबा साईं मुंहिंजे नाले करे छॾी आहे। मुंहिंजे नाले अड़े शुक्र कर थोरो मञ मुंहिंजो तो जड़े आवारा निकमी आई वांदे माण्हू खे मूं हिन महिल ताईं पालियो आहे। सोचे सम्झी ॻाल्हायो ईअं न त मां नंढ वॾाई विसारे वियां। मोह ख़राब थियो आहे छा तुंहिंजो? हाकिम इहो न विसार मां तुंहिंजो वॾो भाउ आहियां। इहो तूं बि न विसार जंहिंजो तूं पुटु आहीं न उनजो मां बि पुटु आहियां। अदा हाकिम अदा वॾे सां लाजो हिणो रख। वॾे सां अखियूं फोटारे न ॻाल्हाए। जॾहिं पाण में ॿ वॾा ॻाल्हाइनि न त नंढनि खे जखण जी ज़रूरत न आहे। खान साहब बाबा सॼी ज़मीन मुंहिंजे नाले करे वियो आहे। अहिड़ी वसियत मूं वटि आहे। जवाहर खान खणी आ वसियत बाबा जी त ॾेखारिया हिनखे आईनो ॾिस पंहिंजी तस्वीर। वाह अदा साईं वाह। बाबा जो सिर्फ़ तूं पुटु आहीं जेका समूरी मिल्कियत तुंहिंजे नाले करे वियो। इहा मकारी मूंसां न हलंदई। पढ़े वसीत बाबा जी। पढ़ पढ़ गौर सां पढ़। या थी बाबा जी वसीयत। ये वसीयत जालिया जाली जालिया तो चयो सही थियो है न। एवना मुझो दिल थियो देर ड्राए दे कया इन पूरो मां ॾिसी रखंदुसि तोखे। अरे अंदर कोई ॻाल्हि एॾो आया मुड़ुसु ज़मीन मां हिसो वठण बहितर बि कोन्हे तो सांस। इंतज़ार मौत बराबर थो लॻे वञा काॾे ही सज़ा। काॾे साईं असां तव्हांखे दिलि में विहारियो आहे तव्हां असांखां भॼो था। पर सम्झण जी कोशिश कर मां तोसां प्यार नथो करे सघां। छो छाजी कमी आहे मूं में? मां ख़ूबसूरत आहियां जवान आहियां आख़िर मूंसां प्यार करण खां इनकार जी वजह? मां कंहिं ॿी छोकिरी सां मोहबत कंदो आहियां। मुंहिंजी मोहबत पाक आहे ऐं हिकु सां आहे। मुंहिंजी मोहबत पाक आहे। मां तुंहिंजे लाइ सभु कुझु करण लाइ तयारु आहियां। बस मां चई छॾियुमि न मुंहिंजो ख़्यालु पंहिंजी दिलि मां कढी छॾ। मुंहिंजी दिलि में जेको पंहिंजो महबूब आहे सो आहे। कॾहिं बि मुंहिंजे लाइ न सोचिजांइ बस।
अस्सलाम वालेकुम सलाम। माया हाकिम खान इन ॻोठ जो फर्ज़ आहियां। वॾेरे जाबिर खान जो नंढो भाउ ऐं मां अकबर जी ज़मानत लाइ आहियां। अच्छा, तव्हां अकबर जी ज़मानत कराइण आया आहियो? अजीब ॻाल्हि आहे, हिकु भाउ बदिराए थो ऐं ॿियो ज़मानत थो कराए। वॾे भाउ हुजण जी इहा त माना न आहे न, ऐं उन्हनि जे ज़ुल्म जो साथ ॾियां। अकबर ग़रीब आहे पर ॾुभारी न आहे। मतिलबु त तव्हां पंहिंजे वॾे भाउ जे ख़िलाफ़ु आहियो। ठीकु आहे, जेकॾहिं तव्हां ज़मानत ॾियो था त मां अकबर खे आज़ादु थो करियां। हाकिम खान, तव्हां जहिड़ा माण्हू थोरी घणी वॾेरनि जी इज़त बचाई वेठा हो, न त वॾेरनि जी इज़त अॼुकल्ह केरु थो करे? सर, वॾेरे जाबिर खान जो हुकुम आहे अकबर खे आज़ादु करणु। गद्दारी हूंदी ऐं असुल वॾेरो सफ़ा ॾमरजी पवंदो, माराईंदो छा भला? जमादार, वॾेरे जो हुकुम कानून न आहे। अकबर आज़ादु थींदो, हर हाल में थींदो। जमादार, वञ अकबर खे वठी आ। जी सर। मामा किथे आहे? बाबा त ॿाहिरि दवा जे लाइ वियो आहे। पर तूं ॾेख हालात, तूं काफ़ी ॾींहंनि खां वठी घर न आया आहियो, छो? बसि जान, कुझु कमुकार हुया जंहिंजे करे मसरूफ़ हुयसि। तूं पंहिंजो ॾे हाल अहवाल, तुंहिंजा छा हाल अहवाल आहे? मां ठीकु आहियां, पर तोखे पंहिंजा कम मूंखां बि क़ीमती आहिनि छा, जो मूं बि कोन थो ॾेखारे। मूंखे तोखां वधीक कुझु बि न आहे। मुंहिंजे लाइ त सभु कुझु तूं आहीं। बसि हाणे बसि, एतिरा मस्का न, तूं त हूअं बि मस्क हणण जो माहिर आहीं। हाणे वेही प्यार भरी कचहरी कंदी या रुॻो ताना तुलका जी भॼाईंदी? हाणे वेह बि सही। महाज़ुर थिया, जे हुकुम करी
चाचा साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। चाचा मां तव्हांखे ख़ुशख़बरी ॼणायो आहे। ही वठो पंहिंजी ज़मीन जा कागज़ जेके मुंहिंजे ज़ालिम भाउ पंहिंजे नाले कराया। ते रब्बुल आलमीन इंसाफ़ जी रोशनी असांजे घर में भी आई। मूं कॾहिं सोचो बि न हो इहे ॾींहं ॾिसंदुसि। चाचा साईं ज़ालिम केॾो बि ज़ुल्म में ताक़तवर छो न हुजे पर हक़ सच हमेशह कामयाब हूंदो आहे। अॼु खां पोइ ही ज़मीन सभु तव्हांजी आहे। खुदा तव्हांजूं वॾियूं महिरबानियूं। अलाह साईं हमेशह तव्हांखे आबाद रखे ख़ुशि रखे। चङो चाचा हाणे मां हलां थो पंहिंजो ख़्यालु रखिजो। अलाह ख़ुशि कंदुई पुट। रब कंदो ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदे। मां त खामखा वॾेरे हाकिम खान खे ज़ालिम समझी पंहिंजी प्यार जी ॾियार में फासाई औलाद जे लाइ बि सोचा। न न मां त ग़लति हुयसि। हा मां ग़लति हुयसि। कुत्तो माण्हू माण्हू आहे। कुत्तो चाहे त माण्हू नथो थी सघे पर माण्हू चाहे त कुत्तो थी थो सघे। जीअं मां अॼु या मुंहिंजो शिकार थी। ना मां तोखे कॾहिं बि न छॾींदुसि। कालूअ खां को बचे ईअं नथो थी सघे। हा अच मुंहिंजे ॿाहुनि में अच। मुंहिंजी ॿाहुनि में अच। तुंहिंजी मां भेण कोन्हे का? मुंहिंजे घर में मां भेण त आहे पर हेड़ी माशूका कोने। माफ़ी अठ। हाँ 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 मुझे माफ कर मुझे। हाँ रहो मथे ते रखेस भेण करेस। हाँ भेण 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 मुझी तो छा पर मुझे वॾनि जी भी भेण। हाँ हाँ मुझी भेण आहे। रहो रख। हाँ हाँ रहो रख। हाँ 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 मां वञा थो मुझे वॾनि जी भी भेण। ॿीहर रखी न। न न न मुझी भी भेण।
ही गुल भी एॾो ख़ूबसूरत ना आहे जेॾो तुंहिंजो नालो ख़ूबसूरत आहे। ज़ाइदा ही गुल भी मूंखे तुंहिंजी यादि ॾियाराए थो, जंहिंजे लाइ दिलि जो सॼो बाग़ बि क़ुर्बान कयां पोइ बि घटि आहे। तूं जॾहिं वेझो हूंदो आहीं ही वक़्तु बि रुकिजी वञे थो। तुंहिंजे अखियुनि में एॾो सुकून आहे जेको मूंखे न मस्जिद में मिलियो न को दुआ में मिलियो। जे अगरि मोहबत इबादत आहे त मुंहिंजूं सभु निमाज़ूं तुंहिंजे नाले ते। ज़ाइदा तूं मुंहिंजी कहाणी जो उहो हिसो आहीं जंहिंखां सिवा ही कहाणी अधूरी आहे। कहिड़े ख़्यालनि में गुम आहीं? बसि अदासीं छा कयूं, पंहिंजे दिलि जे हथां मजबूर आहियूं। उस तालो अदा वाह, अॼु ॾाढी ख़ूबसूरत थी लॻी। गुलनि जो बाग़ तोखे ॾिसी शर्माए थो। गुल त हमेशह खिलंदा आहिनि, पर तूं हर शइ खे शाइरी ठाहे छॾींदो आहीं। ज़ाइदा, शाइरी खे लफ़्ज़नि जी ज़रूरत नाहे पवंदी, ऐं तुंहिंजो चहिरो ॾिसी दिलि पंहिंजो पाण गज़ल पढ़े थी। छो त दुनिया में हर गुल सां गॾु कंडा बि थींदा आहिनि। तूं बेफ़िक्र थी रह, ये दुनिया कंडा थी वई न, हुनखे पंहिंजी रत सां मां नरम करे छॾींदुसि। मुंहिंजे लाइ तूं मोहबत ऐं इबादत आहीं। त मोहबत खे बचाइणो बि तोखे ई पवंदो। तूं हमेशह अहिड़ियूं ॻाल्हियूं छो कंदो आहीं? ॼण दुनिया में मोहबत खां अलावा कुझु आहे ई कोन। छो त मुंहिंजे लाइ दुनिया जो मतिलबु तूं आहीं। जे तूं मुंहिंजे वेझो वेहंदी आहीं न त सॼो जहान मूंखे रंगीन लॻंदो आहे। जे परे थींदी आहीं त सभु कुझु उदास थी वेंदो आहे। तूं न रुगो मुंहिंजे ख़्वाबनि जो शहज़ादो आहीं, मुंहिंजे दिलि जो सच बि आहीं।
कालू तो जहिड़े माण्हूअ खे हिन धरतीअ ते जीअण जो को बि हक़ नाहे। ॻोठ जी मासूम नियाणियुनि में तूं हथ थो विझे, तोखे शर्म नथो अचे? जिसने की शर्म उसके फूटे करम। हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो शौक़ु आहे। साहब कालू जे पोयां वॾनि वॾनि माण्हुनि जो हथ आहे, जेके वॾा सियासी माण्हू अथई उहो बा रहम कयो, पाण ते बि रहम कयो, असां ते बि रहम कयो। बसि हाणे बसि, हिन खां डिॼण जी काई बि ज़रूरत न आहे। हेलो सर। जी सर। छा? पर हिन त हिकु नियाणी में हथ विधा आहिनि, हिन जुर्म कयो आहे। ठीकु आहे सर, जेको तव्हांजो हुकुम। इंस्पेक्टर साहब, तू मूंखे कुझु बि नथो करे सघे। तूं कानून जी कुर्सी ते वेही बि ॿधल आहीं ऐं मां ॾोहारी थी करे बि आज़ाद आहियां। कालू तूं मुंहिंजी अखियुनि जे अॻियां टर, निकुर हितां, तूं आज़ाद आहीं। ॿीहर जेकॾहिं मुंहिंजे रस्ते ते आहिनि कोन बचंदे। मां त तव्हांखे अॻु में ई चयो कालू जा वॾा वॾा वास्ता अथव, पर तव्हां मुंहिंजी हिकु बि न ॿुधी। शट अप कालू, हीअ शींहं जी खल अथई, शींहं जी। तोखे मां गिरफ़्तार ज़रूरु कंदुसि, कसम आहे मूंखे हिन खल जो, तोखे ज़िंदा कोन छॾींदुसि। वॾेरा साईं, तव्हांजी चालनि में कहिड़ो राज़ आहे जो तव्हां मूंॾे पाण हली आया हो? कालो, राज़ न आहे, ॻाल्हि दुश्मन जी आहे। वॾेरा, तव्हांखे कालूअ जे साथ जी ज़रूरत पई? तव्हां वटि त माण्हू बि आहिनि, हथियार बि आहिनि। कालू असांखे ख़बर आहे त अकबर तुंहिंजे मोहबत में अखियूं विधियूं आहिनि, ऐं जेको तुंहिंजो दुश्मन आहे सो असांजो दुश्मन आहे। असीं वॾेराऊं अकुल रखूं था, अगरि दुश्मन ॿिन्हिनि जो आहे पोइ गॾिजी छो न मारियूंसि। बसि असांखे तुंहिंजो इहो ई साथ खपे कालू। ॻाल्हि त दिलि सां लॻी। कालू जी दुनिया में सिर्फ़ 3 शयूं हलंदियूं आहिनि। केतिरियूं? 3 शयूं हलंदियूं आहिनि, पैसो, ॾोकड़ ऐं कैश, मतलब दुनिया। असां तोखे पैसो ऐं ॾोकड़ ऐं ज़मीन मिलिकत ॾींदासीं, तुंहिंजो कमु बि थी वेंदो। हाणे तूं असांजो साथ ॾे त अकबर खे हिन दुनिया मां ख़तमु करे छॾियूंसि। वॾेरा यादि रखो, कालूअ जो साथ माना त लाशनि जी गणप में वात। मुंहिंजो तव्हां सां साथ ॾियण त सम्झ अकबर जो हिन दुनिया मां नालो निशान ई मिटिजी वेंदो। विलायो था। जागो जागो ॻोठ वारो, वॾेरे ख़िलाफ़ गवाही ॾियो। जेकॾहिं तव्हां सभु गॾु थी शिकायत कंदव, मां तव्हां सभिनी खे वॾेरे जी ग़ुलामी खां आज़ादु कराईंदुमि। इंस्पेक्टर साहब, वॾेरो असांखां लखे रुपया व्याज वठी वियो आहे ऐं जॾहिं असां अदा न करे सघियासीं त असां हिन ॻोठ वारनि जी ज़मीनुनि ते कब्ज़ा थो करे। वॾेरो तव्हांखे ज़बरदस्ती कर्ज़ु ॾेई ऐं व्याज थो वठे, ऐं तव्हां जॾहिं व्याज नथा ॾेई सघो त तव्हांजी ज़मीनुनि ते वॾेरो कब्ज़ो थो करे। तव्हां डिॼो न, मां तव्हां सां गॾु आहियां। छोजो असांखे डपु इन जे करे लॻंदो आहे त असां घर घाट वारा आहियूं, असां वॾेरे वांगुरु लुच लोफर न आहियूं। जेकॾहिं तव्हां सभु गॾु थी सच ॻाल्हाईंदव त वॾेरे जो ज़ुल्म टुटी पवंदो। यादि रखो, जेकॾहिं अॼु ज़ुबान न खोलेव त सभु कुझु विञाए वेंदव। जेकॾहिं तव्हां सच ॻाल्हाईंदव न
तव्हांजो ईंदड़ नस्ल आज़ाद थी वेंदो। ठीकु आहे इंस्पेक्टर साहब, अगरि तव्हां असांखे साथ ॾियण जो यकीन ॾियो था त असां तव्हां सां गॾु आहियूं। सभु अवाम ॿुधो, मां तव्हां सां गॾु आहियां ऐं हिन वॾेरे जे ख़िलाफ़ु आवाज़ उथारींदासीं। मुझे घर में दाखिल थे आयो। ही मुझो घर आहे के वडेरे जी औताक ना है। अकबर असां तुझो गुरूर टोड़े तुझे सामो तुझी भेण के खणी पर तू कुछ भी न करे सघंदे। छा समझी अकू अकबरा असांजो कर्ज़ी आई पैसा ॾे जा पंहिंजी भेण ॾे। अरे ज़ालिमो, मुंहिंजो मज़लो भाउ तव्हांजो व्याज भरे भरे मरी वियो, पर तव्हांजो इहो कर्ज़ खुटे ई कोन थो। जेकॾहिं कर्ज़ लाहे नथा सघो त पोइ कर्ज़ खणो छो था? तव्हां सां हिसाब बराबरि कंदासीं। पकड़ छोकिरी खे। कालू छॾे मुंहिंजी न्याणी खे, छॾे मुंहिंजी न्याणी खे। मां चाहियां थो छॾे मुंहिंजी न्याणी खे, न त तव्हांजा टुकड़ा करे ॻोठ जे कुतनि खे खाराईंदुसि, कुतनि खे। लॻे थो तोखे बि ओड़ा मण जो शौक़ु आहे। तुंहिंजी बि टिकेट कटियूं था। अड़े ॾिसे छा थो हाणे स्कूली। केतिरो समझायो त कंहिं मज़लूम ते ज़ुल्म न कयो। हाणे मण खां बिना तव्हां कोन मुड़ंदव। मां पंहिंजे भाइरनि जे ज़ुल्म जे ख़िलाफ़ आवाज़ उथारियो आहे। तुंहिंजी कहिड़ी हैसियत किराए जा टट्टू? अरे अरे तूं कालूअ खे किराए जो टट्टू थो चए? हाणे अरे कालूअ खां त माण्हू मौत जी बि पनाह घुरंदा आहिनि। जा पुत्र
किस्मत केरी बेरहम आहे असांजो प्यार ख़्वाब बणिजी वियो न ज़ाहिदा न ईअं न चओ तूं त मुंहिंजी ज़िंदगी आहीं मुंहिंजो प्यार आई तूं जीअंदीअ त मां बि जीअंदुसि न त मुंहिंजो जीअण कहिड़ी कम जो जीअण जो एॾो वक़्तु न आहे पर मूंखे ख़ुशी आहे तो ज़बान में पंहिंजो आख़िरी साह पई ॾियां ज़ाहिदा मूं तोसां वाइदो कयो त सॼी दुनिया जे ज़ुल्म खां तोखे बचाईंदुसि अॼु मां पाण ई तुंहिंजी रत में पुॼल आहियां प्यार जा वाइदा मरण सां न आहिनि मरंदा मुंहिंजो साह तुंहिंजे साह में रहंदो ज़ाहिदा मूंखे अकेलो करे थी वञे मां कंहिंसां प्यार जूं ॻाल्हियूं कंदुसि अखियूं खोल अखियूं खोल या रब जे मोहब्बत जो इहो अंजाम हूंदो आहे त मुंहिंजे दिलि में मोहब्बत छो भरई छो मुंहिंजो प्यार मूंखां परे कई इन कावल मूंखे कोरी लॻे आ ज़ाहिदा मूंसां ॻाल्हाए कालू मौत भी पनाह घुरंदो आहे वॾेरा आहिनि जेके असां ग़रीबनि जो रत चूसींदा आहिनि असांजी महिनत जा पैसा व्याज ते वधाए असां खां ज़मीनूं खसींदा रहंदा आहिनि असांजा इहे घर था उजाड़नि पर तव्हां ॾिसो अॼु हिन ज़ुल्म जी का बि उमिरि न आहे व्याज ते कयल ज़ुल्म कर्ज़ ते कयल ॾाढ हिकु ॾींहुं पंहिंजी क़बर पाण खणंदो आहे यादि रखो जेको कर्ज़ ॾेई व्याज खाए थो उहो इंसानियत जो क़ातिल आहे जेको बि ग़रीबनि सां ॾाढो जबर करे थो उनजो अंजाम इहो ई थींदो आहे उनजी हिन दुनिया में बि ख़्वारी थिए थी त आख़िरत में बि पकड़ थिए थी हिननि खे त मां ख़तमु कयो पर अञा हिकिड़ो ज़ालिम रहियल आहे हुनखे मारे हिन ॻोठ जे मथां हमेशह हमेशह जे लाइ इहो ॾमर ख़तमु करे छॾींदुसि वॾेरा केराणे
अगु तूं सुञाण वॾेरा सुञाण तुंहिंजे ज़ुल्मनि जे थुॾनि सां उहा मां उथारियल धूड़ आहियां जेका तुंहिंजे अॼु अचे सिर ते पहुती आहे। हाणे तूं ॿुधाए त तूं केरु आहीं? तुझी इहा मजाल कि तूं मुंहिंजे साम्हूं हथियार ताणे बीठो आहीं। तोखे ख़बर न आहे त मां केरु आहियां? मां ताक़त जो उहो ज़िलज़िलो आहियां जेको हर डूंगर खे ॾारे विझंदो आहे। त अचु त पोइ अॼु पंहिंजो पंहिंजो ज़ोर आज़मायूं। तूं ढायो ढापियो मां उञो उञारो, तूं पेट भरियो मां पेट बुखियो, तूं मालदार महान मां कमी कमज़ात, तूं अमीर मां ग़रीब, तूं ज़ालिम जाबिर ऐं मां ग़रीब मिसकीन। यादि कर वॾेरा, मूं तोखे चयो हो न हिकु लोह जे टुकुर खे ज़ुमाइता धक हणबा आहिनि न, उहो बि फरे में तब्दील थी कुहाड़ी बणिजी वेंदो आहे। मां त तुंहिंजे ज़ुल्मनि जी आवीअ में सड़ी सड़ी पची पाह थी वियो आहियां। अॼु मुंहिंजे अंदर जी बाहि हिन हथियार जे अंदर मां बारूद बणिजी निकिरंदी ऐं तुंहिंजे ई सीने में तुंहिंजी रत सां रक़्स कंदी। न न न न अकबर अकबर प्लीज मूंखे माफ़ कर। मां तोखे माफ़ी थो वठां। मां शर्मिंदो आहियां मूंखे माफ़ी कयो। मां केरु थींदो आहियां तोखे माफ़ करण वारो? माफ़ी त तूं उन्हनि खां वञी घुर जंहिं ते तो ज़ुल्म कया हा। अरे तोखे त केतिरनि मज़लूमनि बाहूं बदिलियूं। छा तो कंहिं ते रहम कयो हो? त पोइ मां तो ते रहम छो खावां? मरण लाइ तयारु थी।